नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त तालका मीरपुर साकड़ो में बिगाड़ मोरी में 2 ॾींहं अॻु कस्टम जी गाॾी सां 2 सगन भाइरनि जो एक्सीडेंट जे नतीजे में हिकु भाउ ज़ख़्मी ऐं ॿियो फ़ौत थी वियो, जंहिंजी फातह ते पीपल्स पार्टी ज़िले ठठे जे रहनुमा सादिक मेमन, अली हसन ज़रदारी, हमीद पंवर बिगाड़ मोरी, फातह लाइ पोता फ़ौती याकूब करमू जे वारसनि पीपल्स पार्टी जे रहनुमा खे ॿुधायो त असांजे ॿार खे कस्टम वारनि दुश्मनी में क़तल कयो। असांजा ॿार मोटरसाइकिल ते हैदरी खां अचनि पिया जाते कस्टम वारनि झेड़ो थियो हो। कस्टम वारनि धमकी ॾिनी त तव्हां बिगाड़ मोरी पहुचो, पोइ ॾिसिजो तव्हां सां छा थिए थो। हिन ॻाल्हि जो इंकशाफ मोटरसाइकिल सवार रफ़ी करमू, जेको शदीद ज़ख़्मी थियण सबबि 2 ॾींहं खां बेहोश हो, अॼु होश में अचण खां पोइ पीपल्स पार्टी जे रहनुमा फ़ौती जे वारसनि खे यकीन ॾियारियो त तव्हां सां इंसाफ़ थींदो। मुंहिंजा पुट घारे खां पंहिंजे ॻोठ ते आयो बगान जे तरफ़। असां नासो कड़म ॻोठ में रहूं था, बगान के क़रीब। पोइ उतां आया हुए त कस्टमर गाॾी सां वही पे, उनमें आला ऑफिसर जेको आहे भंगो साहब आहे, नालो छा आसिफ साहब भंगो गाॾी में मौजूदु हो। ऐं गाॾी में ड्राइवर जेको प्राइवेट ड्राइवर हो मलाको आहे, प्राइवेट माण्हू आहे, गवर्नमेंट माण्हू आहे, हुनखे नज़ीर हुननि खे इशारो ॾेई ॿियाऊं चओ त अवां छा आहे वटि। हुननि चयो भई असां त कुझु कोन्हे। बराबर हिननि थोरी मुंहमारी अथई, हुननि गार गंद कई। ऐं मुंहिंजो छोकिरो जेको याकूब जेको फ़ौत थी वियो आहे, उहो गाॾी कढी अॻियां हलियो हुयो। ऐं हुननि गाॾी घुमाइण खां पुठियां वञी ढोड़ाए वरी वापसि गाॾी करे सिधी साम्हूं धकु लॻे। अच्छा, धकण लॻा पुठियां जहिड़ो गाॾी अंदरां चिपड़िजी वियो, गाॾी मुंहिंजी फसी वियो, पासी वियो। ॿियो मुंहिंजो छोकिरो जो पुठियां सवारु हुन सां गॾु, उहो बानट में लॻी थिड़ी किरियो, हुनजी टंगूं ॿाहूं सभई हलियूं। ऐं हू गाॾी मंझां फसी वियो, जेको याकूब जेको शहीद थी वियो। ॼाणी बुझी थी आहे। हे चवनि था हिकिड़ो को आम एक्सीडेंट कोन्हे, जेका वारस आहिनि उन्हनि जो चवणु इहो त असांजे छोकिरनि सां हिननि जी मुंहमारी थी ऐं हुनखे जंहिं नमूने सां गाॾी लॻी आहे, वरी उन मथां गाॾी चढ़ाई वई आहे, त हे इहो था सम्झनि त हीअ ॼाणी बुझी थी आहे। हाणे उनजी दादरसी त ज़रूरु थियणु खपे, ज़रूरु हेॾो वॾो हादसो थियो आहे। त एस पी सां हींअर फ़ोन कोन पे लॻी, एस पी साहब सां मिलूं था, एस पी साहब सां सॼी ॻाल्हि तफ़सीली हिन ते ॻाल्हि ॿोल कयूं था त जेकी हिननि जी ॻाल्हि आहे उनखे बि हिकिड़ो वज़न ॾिनो वञे, इन मामले जी सही नमूने सां जांच शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी कराए, जेका पोइ उन में इन्वॉल्व थींदी त उनखे सख़्त सां सख़्त सज़ा मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।